नासिन रांदियूं ज़िंदगी जो अहम हिस्सो आहिनि। तालीमी सरगर्मियुनि सां गॾोगॾु ख़ैरपुर नाथन शाह में मेहरान पब्लिक हाई स्कूल ऐं कॉलेज तरफ़ां हर साल जियां हिन साल बि हिक ॾींहं जो रांदियुनि जो मेलो मचायो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था शेर गारेही जी हिन रिपोर्ट में। ख़ैरपुर नाथन शाह में मेहरान हाई स्कूल ऐं कॉलेज तरफ़ां हर साल जियां हिन साल बि सालियानो रांदियुनि जो मेलो लॻायो वियो। मेले में शहर जे स्कूली शागिर्दनि ऐं नौजवाननि शहरियनि वॾे अंग में शिरकत कई। रांदियुनि वारे मेले में क्रिकेट, फुटबॉल, रसो छिकण ऐं ड्रोड़ मुक़ाबले सां गॾोगॾु ॿियूं केतिरियूं ई रांदियूं करायूं वियूं। रांदियुनि वारे मेले में आयल महिमाननि, शागिर्दनि ऐं उस्तादनि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। ॿारनि खे मुख़्तलिफ़ गेमूं जा मुक़ाबला कराए उन्हनि में सिहतमंद मुआशिरे जो माहौल पैदा करण लाइ हिकिड़ो उत्साह पैदा करे रहिया आहियूं। असांजी हर साल जीअं कोशिशि हूंदी आहे त असां ॿारनि में हिकु ॾींहुं या ॿ ॾींहं या 3 ॾींहंनि जे लाइ हिकिड़ो स्पोर्ट्स डे रखिजनि, जेके ॿारनि खे रांदियुनि जा मुक़ाबला कराइजनि। पढ़ाई सां गॾु हिन सिहतमंद माहौल में इन शइ जी तमामु घणी शदीद ज़रूरत आहे। बहितरीनु ग्राउंड अगरि थींदो त नौजवान जेके आहिनि उन ग्राउंड में ईंदा। जीअं ॿियनि शहरनि में दादू में आहे, मेहड़ में आहे, त ख़ैरपुर नाथन शाह में अहिड़ो को टॉप क्लास जो को ग्राउंड कोन्हे जिथे जेको आहे ॿार उन में क्रिकेट खेॾी सघनि, ॿियूं रांदियूं खेॾी सघनि। त सिंध हुकूमत खे असां हिन प्लेटफार्म तां आवाज़ टीवी जे जेको बि आहे उन प्लेटफार्म तां असां गुज़ारिश कंदासीं त ख़ैरपुर नाथन शाह तारीख़ जे हवाले सां, अदब जे हवाले सां ऐं स्पोर्ट्स जे हवाले सां माज़ी जो शानदार हिकिड़ो रहियो आहे, त उन में हिकिड़ो सुठो ग्राउंड ॾिनो वञे। सिर्फ़ु इहो आहे त हिन शहर में या हिन शहर ते कंहिंजो बि ध्यानु कोन्हे को। अगरि असां हिन मीडिया जे ज़रिए सां या कंहिं ॿिए फोरम जे ज़रिए सां असां इहा रिक्वेस्ट था कयूं गवर्नमेंट ऑफ सिंध खे त हिन शहर ते मुकमल ध्यानु ॾिनो वञे ऐं हिन शहर खे जिते ॿोॾ खां बचाव जे लाइ उपाउ वरिता वञनि, उते हिन खे सिहतमंद सरगर्मियुनि लाइ न सिर्फ़ु ग्राउंड्स ॾिना वञनि पर काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें सकाफ़ती सरगर्मी अची थी वञनि, उन्हनि लाइ बि कोई अहिड़ो माहौल पैदा कयो वञे। रांदियुनि जो मेलो मचायो आहे मेहरान हाई स्कूल ऐं कॉलेज तरफ़ां। हर साल कंदा आहियूं ऐं हिकिड़ी असां वटि हिते जेका मौजूदगी न आहे कंहिं शइ जी आहे असां वटि स्पोर्ट्स ग्राउंड। हीअ जेको स्पोर्ट ग्राउंड आहे असां वटि इहो कंहिं बि कम जो न आहे, नाकार आहे। असां इहो मुतालबो कंदासीं आला इख्तियारनि खां त ख़ैरपुर नाथन शाह खे हीअ ग्राउंड ॾिनो वञे जीअं ॿार पंहिंजी तइलीम सां गॾोगॾु पंहिंजे रांदियुनि में बि पाण मञाए सघनि। यकीनन ॿार पढ़ी जॾहिं बोर थी वेंदा आहिनि उन्हनि खे सैर ऐं तफ़रीह लाइ कोई इंजॉयमेंट या एंटरटेनमेंट प्रोग्राम करायो वञे। हीअ स्पोर्ट्स डे असांजे लाइ एंटरटेनमेंट प्रोग्राम आहे। असां वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश कयूं था त असां कंहिं वासियुनि खे ग्राउंड ॾिनो वञे जीअं असां रांदि कयूं। जीअं त असीं ख़ैरपुर नाथन शाह जेको हमेशह बोर्ड में ॿुधंदो रहियो आहे उनजा रवासी आहियूं। असां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे मुतालबो था कयूं त ख़ैरपुर नाथन शाह में प्ले ग्राउंड जे लाइ को एरिया ठाहियो वञे। मेहरान हायर सेकेंडरी स्कूल तरफ़ां असां हिते स्पोर्ट्स गाला जे हवाले सां हर साल असां हिते मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे डिग्री कॉलेज वारनि पंहिंजो प्रिंसिपल असांखे हिते मोकल ॾिनी ऐं असां उन हवाले सां हिते खेॾी सघूं था। असांजो इहो मुतालबो आहे त जीअं असांखे हिकु ग्राउंड ॾिनो वञे। हिननि जो चवणु हुयो त तालीमी सरगर्मियुनि समेत हितां जे शागिर्दनि खे रांदियुनि जे मैदान में भरपूर नमूने सां हिसो वठणु घुरिजे, जंहिंसां शागिर्दनि जी ज़हनी ओसर थींदी। उन मौक़े ते शागिर्दनि ख़ैरपुर नाथन शाह लाइ रांदियुनि जे मैदान जी घुर पिणु कई। मेहरान स्कूल इंतिज़ामिया ऐं आयल महिमाननि पारां रांदियुनि में खटींदड़ शागिर्दनि खे कैश इनाम, मेडल ऐं कप पिणु ॾिना विया। कैमरामैन हमीद गोज़ाई सां गॾु शेर गाॾी, आवाज़ टीवी न्यूज़, ख़ैरपुर नाथन शाह।